अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन युतिल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाइ वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानाल अलिय्युल अज़ीम व बल्लगना हबीबुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। दीरोज दरबुस्ता सराहमतूतियाने खुशनवा कहती थी नाते मुस्तफा बलगल उलाद कमालिही। और बुलबुलें भी सू बसू ले लेके हर एक गुल की बू करती रही ये गुफ्तगू कशफत दुजा बिजमालिही। और कुमरियाँ भी ज़ौक़ में डाले हुए सरतौक़ में कहती थी अपने शौक़ में हसनत जमी ख़िसालिही। चिड़ियों के सुनकर चाहे चाहे इंसान भला क्यों चुप रहे लाज़िम है उन पर यूं कहे सल्लू अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुझा प्यारा भाइरो दोस्तों ऐं बुजुर्गो, तव्हां जी ख़िदमत में अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जे प्यारे क़ुरान करीम मां एक आयत मुबारक में तिलावत कई आहे। अवल इहा ॻाल्हि अवां ॿुधो त इहा आयत कहिड़े तरीक़े सां नाज़िल थी, इन जे नुज़ूल जो सबब छा आहे। छो त क़ुरान पाक तव्हां खोलींदव त उन जे शुरूअ में सूरतनि जे लिखियलु आहे त हीअ मक्की आहे, कंहिं जॻह लिखियलु आहे त हीअ मदनी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं हिजरत कई मके शरीफ़ खे छॾियो मदीने तैयबा ॾे रवाना थिया, हिजरत खां अॻु में जेके सूरतूं नाज़िल थियूं उन्हनि खे मक्की चयो वेंदो आहे, ऐं जेके हिजरत खां बाद नाज़िल थियूं उन्हनि खे मदनी सॾियो वेंदो आहे। सभई सूरतूं गॾिजी हिकु जाइ ते नाज़िल कोन थियूं आहिनि, के मके पाक में, के मदीने पाक में, के सफ़र में, के हज़र में, के कहिड़े मसाले ते, कहिड़े वाक़े ते, कहिड़ी जंग ते। हीअ जेका आयत मूं तव्हां जे अॻियां तिलावत कई इहा कीअं नाज़िल थी ऐं इन जो सबब छा आहे। अवलो शान नुज़ूल ॿुधो, उन खां बाद में इन में छा बयान थियल आहे उहो अर्ज़ कयो वेंदो। अल्लाह ताला असां तव्हांखे ॿुधण सां चवण सां गॾु उन ते अमल बि नसीब फरमाए। हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए खां कढी छॾियूं उन मां फ़ाइदो कोन्हे, सिर्फ़ु ॿुधण काफ़ी कोन्हे जेसिताईं कि इंसान उन ते अमल न करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे बारगाह सत में सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम हाज़िरी ॾींदा हुआ, साईं जी ज़ियारत कंदा हुआ, पंहिंजी रूह खे राहत पहुचाईंदा हुआ। छो त महबूबनि जी ज़ियारत में लुत्फ़ बि एतिरो आहे न। असां तव्हां रुॻी मदीने शरीफ़ सां हलूं साईं जे मज़ार जे मथां, तॾहिं बि केतिरी थी कशिश पैदा थिए, सिक पैदा थिए त जेकॾहिं रूबरू ॾिसंदा हूंदा उन्हनि खे केॾी मोहबत थी हूंदी, उन्हनि जे दिलि में केतिरो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम सां प्यार पैदा थियो हूंदो, ऐं केतिरो उन्हनि जे दिलि में इश्क पैदा थियो हूंदो, केतिरी उन्हनि जे दिलि में जज़्बात पैदा थी हूंदी। अल्लाह जी ज़ात बरकात ॼाणे, ॿियो जन जे दिलि में इहो दर्द हो उन्हनि खे ख़बर। असहाबी सगोरा बेकरार हूंदा साईं जे ज़ियारत जे लाइ, दीदार जे लाइ। हिकु सहाबी आहे हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला नालो अथसि। साईं जे दरबार में जॾहिं ईंदो हो
ॾाढो सुहिणो ताक़तवर रंग हुनजो ॾाढो पसंदि वारो। हिकु दफ़े जो आयो त सफ़ा कमज़ोर लॻो पियो आहे, मां सॼो लथो पियो आहे, परेशान हाल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछंदा पिया सोबान बेख़बर तोखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का बीमारी बि कान्हे, का कर्ज़ या कंहिं दुश्मन जो डपु कोन्हे को, दुनियावी अदावत जो फिक्र कोन्हे को, खाधे या पीते जी मूंखे बुख कान्हे का, मानीअ या कपिड़े जो बुखियो कोन आहियां, पर मूं क़ुरान पाक पढ़ियो आहे, उन जे पढ़ण खां बाद में मुंहिंजी जान ॻरण शुरू थी आहे। छा पढ़ियो त ज़बा? क़ुरान पाक। क़ुरान पाक असीं तूं पढ़ूं था, हिकु रात पढ़ंदी कोन, बसि राति ॾींहं इन्हनि बुराइनि जे पुछां, बुछड़ाइनि जे पुछां, बेहयाइनि जे पुछां, ईअं था सम्झूं त असीं रुॻी खाइण ऐं पीअण जे लाइ पैदा कयूं। ऐं इहा सादी ॻाल्हि खाइण पीअण सुम्हण इहो तबाह झंग जे जानवर खे बि आहे। तुंहिंजे मके पाक छा, मदीने पाक छा, पर कहिड़े बि मुल्क में वञ, उते जेके झंग जा जानवर आहिनि, कुता आहिनि, बिल्ला आहिनि, गॾ आहिनि, उन्हनि खे इहे शयूं आहिनि न ॻाल्हायो, खाइनि था, पीअनि था, सुम्हनि था, लेटनि था। असां ई तो में जो असीं इंसान आहियूं, असांखे अल्लाह ताला अशरफुल ख़ल्क़ बनायो आहे, असां ई तो में के वधीक ख़ूबियूं हुजनि। सिर्फ़ खाइण पीअण रुलण पिनण घुमण फिरण इहो त झंग जे जानवर में बि आहे। अल्लाह ताला जी ज़ात ताबरकात असां तोखे इंसान बनायो, अशरफुल ख़ल्क़ बनायो, आज़म ऐं इज़त वारो बनायो, त उन जो मतिलबु इहो आहे त खाइण पीअण ते बंदि। अल्लाह ताला जी ज़ात ताबरकात क़ुरान करीम में समझायो, खुदा फरमाए थो हल अता अलल इंसान हीनुम मिन अद्दहर लम यकुन शैअम मज़कूरा। इंसान ते अहिड़ो बि वक़्तु आयो हो जो यादि ई कोन हो, वजूद ई कोन हो, दुनिया ते ज़िक्र ई कोन हो। कंहिंखे ख़बर हुई अबा त हाजी शेरुन साहिब दुनिया ते ईंदो? जंहिं महिल में ख़बर हुई? कंहिंखे ख़बर हुई त गुलाम कादर ईंदो, हाजी मोहम्मद अली साहिब ईंदो, हाजी शादी खान ईंदो? ज़िक्र ई कोन हो, यादगिरी कान हुई। जॾहिं में वॾो थिए पोइ दुनिया तो थिए त ख़बर पए त फलाणो खान आहे। अल्लाह फरमाए थो हल अता अलल इंसान हीनुम मिन अद्दहर लम यकुन शैअम मज़कूरा। अहिड़ो इंसान ते दौर आयो, इंसान ते वक़्तु आयो जो यादि ई कोन हो, ज़िक्र में ई कोन हो, पुछा ई कान। मुंहिंजा मौला कुबरा कीअं आयो? फरमाए थो इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअम बसीरा। बेशक असां इंसान खे हिकु मनीअ जे कतरे गजल मञा पैदा कयो। उहा मनी जो कपिड़े खे लॻे त कपिड़ो पली थी वञे, तुंहिंजे बदन खे लॻे त नफ़रत पैदा थिए, उनखे धोई साबुण लॻाई सुठो बनाई, पर तुंहिंजे जान में करार पैदा थिए। ख़ुदा फरमाए थो उन मनीअ जे गजल कतरे मञा मूं इंसान खे पैदा करे उनखे सखून छॾियो मांसि, फजअलनाहु समीअम बसीरा। ॿुधंदड़ बि बनायो मांसि, अखियूं ॾेई ॾिसंदड़ बि बनायो मांसि। ख़ुदा जा इंसान त ॾिस, मुंहिंजा मौला जे मनीअ जो कतरो त पोइ कीअं ठहियो? अल्लाह जी ज़ात ॿी जाते बयानु फरमायो, फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्म जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन सुम्म ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्म अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। असां इंसान जे पहिरीं इंसान खे मिटीअ मां पैदा कयो, हज़रत आदम जे वजूद। उन खां पोइ असां इंसान खे नुतफ़ो बनायो, मनीअ जो कतरो बनायो, उन कतरे मां असां रत जो दिग बनायो, उन रत मां असां गोश्त जो टुकड़ो बनायो, उन गोश्त जे टुकड़े खे हॾा बनायोसीं, हॾनि में असां रगूं पैदा कयूं, उन जे मथां असां गोश्त चाढ़ियो, खल चाढ़ी। इहे सभई अल्लाह जी ज़ात कुर्ब ऐं एहसान। ख़ुदा फरमाए सभई शयूं करे पोइ असां हिनखे सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। पोइ रब्बुल आलमीन जी ज़ात बरकत वारी आहे जेको अहसन ख़ालिक़। ही थोरो एहसान आहे ख़ुदा जो तोखे इंसान बनाई। इंसानियत खे हाणे वरी पाण ई था विञाई, खाइण में पीअण में उथण में वेहण में लिबास में। जीअं न ॿिया हैवान उघाड़ा था फिरनि त असीं बि चाहियूं था त उघाड़ा रहूं। अब आहे न ॻाल्हायो? हा, परदो वणे कोन, मर्द वेहंदा त हेसि ते गोॾा उघाड़ा करे वेहंदा, इन खे एब कोन सम्झंदा। नबी साईं फरमाए थो त ॾिसंदड़ ते बि लानत, जहिड़े ॾिठो वञे उन ते बि लानत।
ऐसा क्या कर बने थी पसंद थी अची निजी हैवानियत जरा झग जा मिलू हुंदा हन जैसे उघड़ की खबर कान पवंदी आहे ढकण की खबर कान पवंदी आहे पर्दे जो पतो कोन पवंदो आहे का ख़बर ई कान हूंदी आहे त असांखे ॾिसे थो या न असां इंसानियत खे छॾे ऐं उन्हनि जे पुठियां लॻा आहियूं त असां ॿेड़ा अल्लाह जी ज़ात बाबरकाशल पनाह में रखे अर्ज़ पे थे कम इंसान खे सम्झ इंसान अल्लाह से असांखे बनायो वॾी इज़त वारो बनायो ॿी जाते क़ुरान करीम ॿुधायो فمت ولقد كرمنا بني آدم وحملناهم في البر والبحر ورزقناهم من الطيبات وفضلناهم على كثير ممن خلقنا تفضيلا اللہ فرماتا انسان کے سا عزت وارو بنایا اسان کے پٹ میں بھی سواری عطا فرمایو سمندر میں بھی سواری عطا فرمایو کار تے چڑھے جیپ تے چڑھے موٹر تے چڑھے ہوائی جہاز تے چڑھے باری جہاز میں چڑھے لاتا بیڑی تے سواری کرے ہر جہاز تے سوار رکھو ماس नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात दुआ घुरी मुंहिंजा मौला जॾहिं कब्र मजा उम्मती उथंदा त उन्हनि खे सारी मिलंदी या न अल्लाह ताला फरमायो पंहिंजे महबूब खे मुंहिंजा महबूब हर जाइ ते मूं तुंहिंजे उम्मत खे सवार रखियो आहे मनीअ जो पुरो आहे त पीउ जे पुठे में सवार आहे उतां ई निकिरे थो त अमर जे पेट में सवार आहे उतां ई निकिरे थो त अमर जे झोलीअ में सवार आहे अञा वॾो थो थिए त अबे जे हंज या कुल्हे ते सवार आहे अञा वॾो थो थिए जीप ते कार ते बस ते सवार आहे मरी थो वञे त कांधनि जे कुल्हे ते सवार आहे क़ब्र मां उथंदो त जेकर मुंहिंजे मञण वारो हूंदो तकवा वारो हूंदो त हीअ अञा क़ब्र मां निकिरंदो ई कोन त सारी हिन जे क़ब्र ते बीठी एॾी मेहरबानी एॾो एहसान एतिरो करम आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात जो मुंहिंजा अदा असां तव्हां इंसान पाण खे बनायूं न त वॾी ॻाल्हि पर असां इंसानियत खे छॾे न सही इंसानियत खे छॾे असां निजा दरंदा बणजनि था घुरूं खाइण में पीअण में उथण में हलण में हर ज़िंदगी जे लम्हे में तव्हां जेकॾहिं सोचींदव त असां परे इस्लाम खां बीठा आहियूं क़ुर खां परे बीठा आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खां परे बीठा आहियूं पोइ असांजी कहिड़ी इंसानियत अल्लाह जी ज़ात बाबरकात जे महबूब करीम जे प्यारे सहाबी अर्ज़ कयो त क़िबला साईं मूं क़ुर करीम पढ़ियो आहे यादगिरी न बा उन क़ुर पाक जे पढ़ण खां बाद में मुंहिंजी जान ज़ईफ़ थी वई आहे मुंहिंजो मुंहुं सॼो लही वियो आहे रंग सॼो फिको बणिजी वियो आहे ज़र्द थी वियो आहे अबा क़ुर पाक जे पढ़ण में तोखे तकलीफ़ कहिड़ी आई आहे ॾिसी हूअं त क़ुर रहमत वाकई न क़ुर पाक जो आयो तुम अल्लाह फरमाए थो मा कान हदीसन युफ्तरा ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل كل شيء وهدى ورحمة لقوم يؤمنون ये कुरान हथ जी ठाहियल ॻाल्हि कान्हे का घड़ियल किसो कोन्हे को इंसान जो कलाम कोन्हे को ये मूं अल्लाह जी ज़ात बरकात जो किताब आहे जेको अॻियनि किताबनि जी तस्दीक आहे वहुदम व रहमतन हिदायत आहे रहमत आहे उन्हनि जे लाइ खे ईमानी दौलत नसीब थी आहे ईमान वारनि जे लाइ हिदायत आहे रहमत आहे ॿी आयत में अल्लाह बयान फरमायो फरमाया वनुनज़्ज़िल मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा असां क़ुरान उहो था नाज़िल फरमायो मुंहिंजा हबीब जेको मोमिननि जे लाइ शफ़ा ऐं रहमत कंहिंजे लाइ मोमिन जे लाइ बाक़ी जेके ज़ालिम आहिनि जेके क़ुरान जा इनकारी आहिनि उहे इनकार कंदा था वञनि नुक़सान खसारे में थींदा था वञनि बर्बादी में थींदा था वञनि उन्हनि जे लाइ त को साली पैदा कोन अल्लाह जे प्यारे हबीब जे सहाबी केवल हम क़ुर पाक पढ़ियो आहे फरमायो साईं तरफ़ क़ुर पाक पढ़ी पोइ ॻणती कही लॻी जैसे ॿी ॻणती कान्हे का क़ुर पाक में क़यामत जो नक्शो बयान थियल आहे एतिरो सख़्तु मंज़र क़यामत जो थींदो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबा ख़ाफ़िदतुर राफ़िअतुन इज़ा रज्जतिल अर्दु रज्जा वबुस्सतिल जिबालु बस्सा फ़कानत हबाअम मुंबस्सम वकुंतुम अज़वाजन सलासा इज़ा वक़अतिल वाक़िअतु जॾहिं वाक़िअ थींदड़ क़यामत वाक़िअ थींदी मुंहिंजा हबीब उनखे केरु रोकण वारो कोन हूंदो ज़मीन सॼी धुबंदी जबल सॼा टुकड़ा टुकड़ा
हाथी कपह वांगुरु उॾामंदा, सिज बेनूर थी किरी पवंदो, चांद चंड जी रोशनी कान रहंदी, तारा पाण में ठका ॾेई ज़रा ज़रा थींदा, समुंड सॼा बाह वांगुरु ॿारिया वेंदा, ही क़ब्र मां जेके इंसान ॿाहिरि उथारिया वेंदा, एतिरो दहशत वारो मैदान थींदो। ॿी आयत में ख़ुदा फरमातो तरन्नास सुकारा, ॾिसंदे माण्हू गस लगाता हूंदा, बेहोश लगाता हूंदा, मुंहिंजा साईं छाजे करे बेहोश हूंदा? फरमातो वमा हुम बिसुकारा, नशो कोन कयो हूंदो, भंग चर्स आती मना हूंदो, शराब कोन पीतो हूंदो, वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद, पर अल्लाह जो ॾाढो अज़ाब ॾिसी हुनजा दर्दा दाहूं कंदा, अखियुनि जो पाणी ख़तम थींदो, रत रहण लॻंदा, एतिरो रहंदा जो नबी फरमाए थो लव अन सुफ़न उजरियत लजरत अल दम, जो रत ते ॿेड़ियूं हला त ॿेड़ियूं हली। इन ॾियारे लाइ सोचियो अथई, इन ॾींहं लाइ फिक्र कई त इहो ॾींहुं मौज अॻियां करण वारो। अलाह जी साबर का ॿी जाते बयान फरमायो, क़ुरान पाक खे खोले ॾिस केतिरो क़यामत जो बयान आहे ऐं केतिरी तंबीह कई वई आहे। अल्लाह फरमाए इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा वअख़रजतिल अर्दु अस्क़ालहा वक़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका औहा लहा। जहां में ज़मीन में ज़िलज़िलो विधो वेंदो ऐं जेके ज़मीन में दफ़न करे ॿाहिरि कढंदी, ऐं जेको ज़मीन ते इंसान कमु थो करे, ज़िना थो करे, चोरी थो करे, कारो थो करे, बुछड़ाई थो करे, उहो हर हिकु ज़मीन गवाह थी तुंहिंजे मथां शाहिदी ॾींदी। अॻु में तोखे सत पढ़े हा तोखे ज़मीन कीअं ॻाल्हाइजी, को साह थो ई कल अथसि, पर हाणे ही टे प्रकार के थी ॻाल्हाइबा। बटन थो हणी त जो कुझु खंघी थो, रोई थो, खिली थो, भोगा नसीहता, जो कुझु हिन में असुल बयानु पई थी करे, जेकॾहिं दुनिया जे हिकिड़े कारीगर जी ठाहियल शइ उहा सभु कुझु बयानु करे सघे थी, पोइ जे मुंहिंजो मालिक साईं ज़मीन खां ॻाल्हाए त नथी ॻाल्हाए। भली तूं कंहिं जाइ ते बि लिखी गुनाह कर, तोखे ॻोठ जो चङो मुड़ुसु कोन थो ॾिसे, वॾेरो साहिबु कोन थो ॾिसे, मौलवी साहिबु कोन थो ॾिसे, पीर साहिबु कोन थो ॾिसे, आफीसर या को दोस्त कोन थो ॾिसे, ख़ुदा त ॾिसे थो न। हिकिड़ो वाक़ियो आहे, हिकिड़े बादशाह जी आदत हूंदी हुई ऐं हुनजी ज़हनियत गंदी हुई त हुनजे मुल्क में जॾहिं का बि शादी थींदी हुई त उन औरत सां नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक पहिरीं राति पाण ज़िना कंदो। इन हज़ारे इज़त वारनि इज़त लुटे। हिकु दफ़े हिकु औरत आई आहे, उनखे वठी ज़ोरी बादशाह वटि पहुचायूं था, बंगले में वेठी आहे, बादशाह देर सां दाख़िल थियो, माई खे चए थो वञी दरवाज़ो बंदि करे आ। छो? माई खे पुछे छो? चई मतां को वधी ॾिया में अची वञे, मां अलाह कहिड़े ख़्याल में हुजां, मतां को कपिड़ो जान तां लथल हुजे, मतां को ॾिसी वठे। औरत रोअण लॻी, दरवाजे खे बंदि करे मोटी आहे, पुछेसि थो ॾे ख़बर कई औरतूं मूं वटि आयूं, कंहिं बि रोनो कोन्हे को, तूं रोई छाजे लाइ थी ॻाल्हि कर? चई रोआं थी त बादशाह तो जहिड़ो बेकुल ख़ुदा ख़ल्क़ ई कोन्हे। मां बेकुल खे ॿियो छा में? चई मूंखे चई थो त हीउ दर बंदि करे वञे, जो था दरवाजा दुनिया का वो मैंने बंद कर डाला, मगर बंद हो नहीं सकता है मुझसे दर खुदा वाला। वज़ीर ॾिसंदई त कंदा छा, बादशाह खे नौकर कंदा छा, रैयत कंदी छा, तूं कुझु कन्हा त एतिरी इज़तूं लुटी कोन हा। इन्हनि जो तोखे शर्म थो पवे, तोखे वाहिदुल क़हार जो शर्म कोन थो पवे, जंहिंजे नज़र खां लिकी नथो सघीं, जंहिंजे निगाह खां छपी नथो सघीं, छो त जो कुझु हूंदो आहे सभु मुंहिंजो अल्लाह ॼाणंदो। क़ुरान पाक अल्लाह फरमाए थो अल्लाह यअलम मा तहमिल कुल्लु उनसा व मा तगीदुल अरहाम। अल्लाह फरमाए थो जेको औरत जे पेट में आहे सभु मां रब ॼाणंदो आहियां, जेको रहम में हूंदो आहे सभु मां ॼाणंदो आहियां, घटिजंदो आहे त बि मां ॼाणंदो आहियां, वधंदो आहे त बि मां ॼाणंदो आहियां, जो कुझु दुनिया ते थींदो आहे मां रब खां लिकल कोन्हे। बादशाह तोखे दुनिया जो शर्म थिए थो, तोखे रब जी ज़ात जो शर्म कोन। हया वारी औरत थी, ख़ुदा जे ख़ौफ़ वारी औरत हुई, हुनजे ज़बान मां गुफ़्ता निकिता, बादशाह जी दिलि पुसी पई, रोई, चए मुंहिंजी माउ आहे, अॼु खां वठी मां धंधो ई करे पिया वरी कंदा अदा साईं ज़मीन ते त ज़रूरु रहंदे न, पोइ ज़मीन तुंहिंजे मथां गवाह, कुलनि वारा मलाइक तुंहिंजे असांजे मथां गवाह। अल्लाह फरमाए थो इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। अव्हांजे मथां मुंहिंजा मलाइक आहिनि, इज़त वारा लिखंदा आहिनि, ऐं जो कुझु कंदा हो ॼाणंदा। छा था लिखो, कंहिं छा था पाण खे बचायो?
अल्लाह जो खौफ दिल में हुजे, इंसानियत हुजे। असां बि सगुर अर्ज़ करे कि भला साईं मां क़ुरान पाक में क़यामत जो बयान पढ़ियो आहे। एतिरी त हेबत थींदी जो पीउ पंहिंजे पुट खां बेज़ार हूंदो, भाउ पंहिंजे भाउ खां बेज़ार हूंदो, अमड़ पंहिंजे औलाद खां बेज़ार हूंदी। बुज़ुर्ग फरमाईंदा कि शख़्स जी हिकु नेकी खुटी पवंदी, अल्लाह जा मलाइका अमड़ तोड़ींदा, हिकु नेकी खुटी आहे। चवंदो साईं तरसो मिटनि खां दोस्तनि खां वठी ईंदो अचां, दोस्त जवाबु ॾींदा, मिट जवाबु ॾींदा, पीउ जवाबु ॾींदो, भॼी मां वटि ईंदो, मां तूं नेकी ॾे। मां चवंदी आहे दुनिया में तुंहिंजे लाइ मूं दुख ॾिठा, अॼु हे नेकियूं मूंखे ॾे, तूं जहन्नम में सड़ी त वञी सघ। तूं त हिते चवंदा त मां हराम जा परावा पंहिंजा पैसा गॾु कया, औलाद लाइ बचण लाइ कुझु कया, पर इहे बचा तुंहिंजे लाइ क़यामत ॾे छोटकार जे बजाय अज़ाब जो सबबु न बणजनि। अल्लाह जी ज़ात बरकात महबूब छा फरमायो, असहाब इकराम खे छा समझायो। सहाबी चए थो साईं क़ुरान पाक में क़यामत जो बयान एतिरी हैबत वारी मंज़िल हूंदी जो सभई पिया ॾकंदा, अंबिया सॻोड़ा पंहिंजे गोॾनि ते हथ रखे नसी नसी वेठा कंदा, कंहिंखे कंहिंजी यादगिरी कान हूंदी। मुंहिंजा महबूब करीम उहो मूंखे दिलि में फ़िक्र थी पियो त जॾहिं क़यामत जो सख़्तु ॾिहारो थींदो, उन क़यामत जे ॾिहारे अलाए मां तो महबूब सां गॾु हूंदुसि अलाए कोन। फ़िक्र करो अथसि त तोसां गॾु हूंदुसि अलाए कोन। जहन्नम जे डप जी ॻाल्हि कोन थो करे, हिसाब किताब जी ॻाल्हि बि कोन थो करे, सख़्तुनि जो बयान बि कोन थो करे कि भला मूंखे इहो फ़िक्र थी पियो आहे त तूं महबूब सां गॾु हूंदुसि अलाए कोन। छो फ़िक्र कई? हुनखे नबी करीम सां मुहबत हुई, हुनखे महबूब करीम सां इश्क हो, प्यार हो, ऐं हुनखे एतिरी त लॻन हुई जो हुन चयो त ॿियो कुझु जो हुजे पर ख़ुदा करे छा क़यामत में मुस्तफ़ा सां गॾु। अल्लाह जी ज़ात बरकात महबूब जी मोहब्बत असहाब इकराम खां पुछ ऐं नबी से पाण सम्झाइनि था फरमाइनि ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। अवां मां कोई कोटेसी मोमिन कोन्हे तां जो मां हुनखे पीउ खां औलाद खां ऐं सभिनी मान खां वधीक प्यारो हुजां। जेसीं मूं सां प्यार न आहे तेसीं ईमान कामिल न। हिनखे ॻणती लॻी तेसीं मां तोसां गॾु हूंदुसि अलाए कोन। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में सहाबी ॻाल्हि कई आहे, मथां क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी जेका मूं पहिरीं तिलावत कई। सलात पढ़ो मुंहिंजे साईं ते तमामु अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी शौक़ मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी ऐं उन हिकिड़ो आम फ़ैसिलो ॾिनो वियो, सिर्फ़ु उन हिकु असहाबी सगुर लाइ न पर हर मुस्लमान जे लाइ फ़ैसिलो थियो। कहिड़ो? अल्लाह फरमाए थो वमन युति अल्लाह व रसूल, जो बि शख़्स आम ईअं न मक्की हुजे, मदनी हुजे, अरबी हुजे, अजमी हुजे, कारो हुजे, गोरो हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, शाहूकार हुजे, ग़रीब हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, जवान हुजे, पोड़ो हुजे, केर बि न थियो, केर बि फरमाए थो वमन युति अल्लाह व रसूल, जो बि शख़्स फरमान बरदारी कंदो अल्लाह जी अल्लाह जे रसूल जी। छा करे? फरमान बरदारी, इताअत ऐं मुहबत चइबो बि इन्हे खे आहे। हिकिड़ो माण्हू तव्हां वटि अचे अदा ॾाढी असांखे तोसां मुहबत आहे, ॾाढो यार दिलि पे तुंहिंजे लाइ सारियो घुरियो। हू चयो त दा महिरबानी करणो पाणी त प्यार, जंहिंसे यार पाणी मां कोन तरंदो, बाक़ी यार ॾाढी सिक आहे। अब आया सिक चइबी यार मुहबत चइबी तुंहिंजी मुंहिंजी दावा आहे। असांखे नबी साईं सां मुहबत आहे। नबी फरमाए माल पर न सही मुलनि जो कमु, नबी फरमाए त रोज़ा रख, न साईं मूंखे अञा अन्न आहे। नबी से फरमाए त ॾाढ़ी रख, न साईं तेल जी महांगाई आहे। इहा बि मुहबत ॻाल्हायो न, ॻाल्हायो त सही। हाजी साहिब जल्दी वरी मुले खे न, पर ॻाल्हि सिधी ऐं साफ़। मुहब छा चइबो आहे? अल इन्नल मुहिब लिमन युहिब्बु मुतीयु। मुहिब पंहिंजे महबूब जो फरमान बरदार हूंदो आहे, उन जे चवण खे निगाह में रखंदो आहे, उन जे कौल खे फ़इल खे तरीक़े खे नज़र में रखंदो आहे त मुंहिंजे महबूब जी कीअं आदत आहे, कीअं अखलाक आहे, कीअं थी आहे। अल्लाह फरमाए थो वमन युति अल्लाह, जो बि शख़्स इताअत कंदो अल्लाह जी अल्लाह जे रसूल जी, किथे जो बि हुजे, कहिड़ी बि क़ौम जो, कहिड़ी बि ज़ात जो, कहिड़े बि ॻोठ जो, कहिड़े बि शहर जो, जो बि इताअत कंदो अल्लाह अल्लाह जे रसूल जी। अल्लाह फरमाए थो फउलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम, उहो उन्हनि मुंहिंजे बाननि सां गॾु हूंदो जिन बाननि जे मथां मूं ख़ुदा नेमत कई आहे। नेमत कई आहे। हलो से नेमत छा आहे?
पैसा घणा हुजनि, इहा बि नेमत, औलाद घणो हुजनि, इहा बि नेमत, कारूं जीपूं हुजनि, इहा बि नेमत, यार दोस्त हुजनि, इहा बि नेमत, आला नौकरी मिलनि, इहा बि नेमत। पर इहा नेमत तॾहिं आहे जॾहिं इनखे सही राह में इस्तेमालु करे। जेकॾहिं खज़ाना तो वटि केतिरा बि हुजनि, पर उन्हनि में तूं रिश्वत थो खाईं, उन्हनि जो तूं व्याज थो खाईं, उन्हनि ते तूं ठगी थो करीं, उन्हनि ते तूं सूद थो खाईं, उन में तूं अल्लाह जी ज़ात बरकात जे हुक्म जी नज़र नथो रखीं, त इहो तुंहिंजे लाइ जहन्नम जो ॿारणु बणंदो। क़ुरान पाक खुदा फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा अदआफन मुदाफ़ा वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ऐ ईमान वारो, व्याज खे ॿीणो चोणो करे न खाओ, मूं ख़ुदा खां डिॼो तव्हां कामयाब थियो। ऐं भला जेको नथो मुड़े, अल्लाह फरमाए थो, इल्लम तफ़अलू, ऐं जे तव्हां नथा मुड़ो, फ़ज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, पोइ मूं ख़ुदा सां लड़ाई जे लाइ तयारु। या व्याज खाए तब हराम, भला या ज़कात नथो अदा करे, मिल्कियत आहे, पैसो आहे, हिसाब हणे थो त मूं ते 2-3000 ज़कात हाणे कोन थो ॾियां। अल्लाह जे क़ुरान पाक खां पुछी ॾिस, फरमाए थो, वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल-फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह। ऐं मुंहिंजा महबूब, जेके सोन ऐं चांदी खे गॾु करे था रखनि, उन मां अल्लाह जे राह में ख़र्च नथा कनि, फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, पोइ इन्हनि खे सख़्तु अज़ाब दर्दनाक जी मुबारक करे। यौम युहमा अलैहा फ़ी नार जहन्नम, उहो माल सोन चांदी जहन्नम जे बाहि में गरम कयो वेंदो। उन सां हिन जा पासा रधिया वेंदा, हिन जूं पुठियूं नदियूं वेंदियूं, हिन जूं पेशानियूं चवंदा, मुंहिंजा मौला ही छा आहे? रफ़मंदो, हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम, हीउ तव्हांजो गॾु कयल खज़ानो आहे जेको तव्हां गॾु करे रखियो। अबा ही गिलास मुंहिंजे हथ में आहे, हिन में छा आहे ॻाल्हाए? ही गिलास बि हाजी मोहम्मद अली आहे, पाणी बि हिन में हाजी मोहम्मद अली विझे, खंड बि विझे, शरबत बि विझे, जो कुझु ठाहे। मूंखे चए त मौलवी साहिब ही तोखे थो ॾियां, मां हथ में वरितो, गिलास बि हुनजो, पाणी बि हुनजो, खंड शरबत बि हुनजो, हुन में ख़ुशबू बि हिन में आई आहे। हाणे चए थो मौलवी साहिब सभु तूं पी, पर हिन गिलास मां हिकिड़ो ढुक मूंखे बचाए ॾे। ऐं मां न ॾियां त भा माण्हू छा चवंदा, यार वॾो नालायक चइबो, गिलास बि हुनजो, पाणी बि हुनजो, शरबत बि हुनजो, चङाई बि हुन कई, अधु बि कोन घुरियईं, सॼो बि कोन घुरियईं, हिकिड़ो ढुक बि न ॾिनई। अब चवंदा या न ॻाल्हाए? भला तोखे खज़ाना कंहिं ॾिना आहिनि? खज़ाना बि ख़ुदा ॾिनई, पैदा बि ख़ुदा कई, इंसान बि ख़ुदा बणाई, सूरत बि ख़ुदा ॾिनी, जवानी बि ख़ुदा ॾिनी, मिल्कियत बि ख़ुदा ॾिनी। रब चए थो अधु बि न, टी पती बि न, चोथी जवानी तौबा करदन शे है पैगंबरी, जवानी में तौबा करना सही। फरमाए तो दर जवानी तौबा करदन शे है पैगंबरी, गुरगुजारन में शबद दर आकबत परहेजगार, दिल पत्थर पड़ो थींदो आहे, ओ वेही रहे के बकरन के रहमत हो जाए, ॾाढा कंजराम करो थो। हां, जवानी में अल्लाह जी इबादत करन, अल्लाह जी ज़ात ते राज़ी करन, खुदा मुस्तफा करीम जे हुक्म ते हलन, इहा जेका सही माना में असांजी जवानी आहे। नबी करीम जे सहाबा जो तारीफ़ पढ़ो, बदर जी जंग थी आहे, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ साहब फरमाए, मां बीठो आहियां, औच तो निहारा तो ॿ जवान बचड़ा आहिनि, हुनजे हथ में तलवारूं आहिनि, जिस्म में कमज़ोर आहिनि, वॾी ताक़त कान्हे का, हुनजे मस्त खां तलवार नथी खाइनि, मुंहिंजे भर में के बीठा आहिनि। ओ चाचा ॿुधाए त अबू जहल कहिड़ो आहे? नौजवान पुछां थो, पुट छा थी ला? चवंदा असां मदीने मां कसम खणी निकिता आहियूं, कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को, कसम खाऊं या मरदासीं या मारींदासीं, जे मारियोसीं त गाज़ी आहियूं, जे मरींदासीं त शहीद आहियूं। कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को, सुना है गालियां देता है वो महबूबे बारी को। असां ॿुधो आहे त नबी
नबी साईं जो गुस्ताख आहे, नबी साईं जी बेअदबी कंदो आहे, घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, दुश्मन रसूल आहे, असां कसम खणूं था या मरंदासीं या मारींदासीं। हज़रत अब्दुर्रहमान फरमाए, मां चयोमांसि बा तव्हां अञा ॿार आहियो, अव्हां में अहिड़ी किथे आहे ज़रूरत, हुनजे भाॻे जे चौगिर्द फ़ौज जा दस्ता बि छा हिफ़ाज़त कर रहा है गर्द उनके फौज का दस्ता, छा कंदो? चाचा सही ॻाल्हि आहे, हिफ़ाज़त कर रहा है गर्द उनके फौज का दस्ता, लेकिन ये दस्ता कब तक रोकेगा इज़राइल का रास्ता। इज़राइल खे दस्तो त कोन रोकींदो सिपाहियुनि जो, असांखे दस्त कहिड़ो आहे? ॿई बचा वेझा था वधिया आहिनि, अबू जहल जे मथां तलवार वणायूं अथनि, ॿई बाहूं कटियूं अथसि, ऊंधो थी मूं सबर किरियो आहे। अबू जहल जो पुट इकरमत बीठो हो, उन हिकिड़े बचे जे बाह ते तलवार लॻाई आहे, उहा बाह कटवी पई आहे पर अञा लड़के थी पई, छिनी कान्हे का, उन बाह खे छिने थो लत ॾेई, हा बाह मूंखे जंग में रुकावट ॾिनी, उहा छिनल बाह खणी सिधो मुंहिंजे महबूब जे दरबार में आयो आहे कि भला साईं मुबारक अथव, अबू जहल खे केरु आया? इहे बि त बचा हरब, इहे बि त नौजवान आहिनि, इन्हनि छो ते पंहिंजे सिर जा सौदा थिया चरिया? तोखे सिर मिठो आहे, तोखे घर मिठो आहे, तोखे बच्चा मिठा आहिनि, तोखे औलाद मिठो आहे, तोखे पैसो मिठो आहे, हुनखे कोन मिठो, पर हुननि खे ख़बर हुई अञा हिकु अहिड़ो जहान थो अचे जिते हे पुट कोन हलंदा, जिते ज़ाल कान हलंदी, जिते अम्मा कान हलंदी, जिते भेण कान हलंदी, जे हलंदा त हे सालिह अमल। अल्लाह जी ज़ात बरकात हदीस फरमायो, ऐ बच्चो तव्हां छा कयो कि भला केरु आया हुअसि, भटे भटी करे आया हुअसि, ॿिए सहाबी खे मोकिलिनि था, उन वञी अबू जहल जे सर खे कटियो आहे ऐं खणी ॿुधायो महबूब वाकई अबू जहल ख़तमु थी वियो आहे। इहे बि त नौजवान उहद जी जंग पई लॻे, ॿ नौजवान आया कि भला असां मोटी जंग ते, साईं फरमायो तव्हांजी उमिरि नंढी आहे, तव्हां मोटी हिकिड़े चयो या रसूल अल्लाह वाकई मुंहिंजी उमिरि नंढी आहे पर मां तीर चुटण जो ॾाढो पको आहियां, मूंखे वठी हल, मां काफ़रनि खे परे खां तीर चुटे केराईंदुसि। पर तूं तीर अंदाज़ आहे ॾियनि चयोसि वाकई ॾाढो क़ाबिल आहे, पर तूं भली हल जो मोटी वञे। ॿिए चयो त या रसूल अल्लाह हीअ जे तीरनि चुटण में क़ाबिल आहे त मां वरी भाकुर विझी केराइण में क़ाबिल आहियां, हिनखे मूंसां वेठा ये वाकई मां केरा वञा त पोइ मूंखे वठी हल, मां काफ़रनि खे केराईंदो वञा, ॿिया पहंदा वञनि तो मोहम्मद जो दीन वधंदो वञे। इश्क त निहार, मोहब्बत त निहार, यानी ज़ोरी था कनि कि भला असांखे ज़रूरु वठी हलनि जे मैदान ते। क़ुरान पाक अल्लाह फरमायो वअला सलासतिल लज़ीन खुलिफू, उहे टे शख़्स सहाबी हा जेके पोइते रहिजी रहा। ॿी जात फरमाए थो पियो त सारी करे मुंहिंजा महबूब तो चवंदा ला अजिद मा अहमिलकुम अलैहि तबल्लग आजनहुम तफीद मिन अदम, हुजूर फरमाता है वठी हला पर सारी कान्हे का त उछ गारो ॾेई मोटन था त मोटी कहिड़ो मोह खणी वञो, महबूब तो सां गॾु हलूं तुंहिंजे क़दमनि में हली कुर्बान। ई चरिया हिननि खे साह मिठो कोन मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हुननि खे ख़बर ई हक़ीक़त जी नबी फरमातो पंजनि शयुनि खे गनीमत ॼाण, जवानी बि गनीमत आहे, इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन शबाबक क़ब्ल हरमिक, जवानी खे पोइ हेठि खां अॻु में गनीमत ॼाण, वग़िनाक क़ब्ल फ़क़्रिक, सुञाई खां अॻु में शाहूकारी खे गनीमत ॼाण। पैसो आहे ग़रीबनि खे खारा, ज़कातूं ॾे, ख़ैरातूं कर, अल्लाह खे राज़ी कर, वसिहत का क़ब्ल सकमिक, ऐं चङ भलाई खे बीमारी खां अॻु में गनीमत ॼाण, वफ़राह का क़ब्ल शुग़लिक, ऐं वांद कजे टेम खे पंहिंजे कम खां अॻु में गनीमत ॼाण, वहयात का क़ब्ल मौतिक, ऐं पंहिंजे हयाती खे मौत खां अॻु में गनीमत ॼाण। इहे सभई शयूं नेमत आहिनि, इहे सभई गनीमत आहिनि। इन्हनि सभिनी खे सोचे फिक्र कर त कहिड़ियूं न प्यारियूं अल्लाह ताला तोखे नेमतूं अदा करणियूं आहिनि। हिकिड़ो हदीस मां हिकिड़ो माण्हू आदत आहे जवानी में इबादत थो करे, हाणे पोड़ो छा नथो बीह सघे त रब मलाइकनि खे चई थो छॾे त हिन जी इबादत लिखंदा कयो रोज़, भली न करे त लिखंदा कयो। जवानी में कंदो हो, ताक़त हुई त कंदो हो, चङो भलो हो त कंदो हो, वांदो हो त कंदो हो, शाहूकार हो त कंदो हो, जॾहिं बेरसा हिन जा अमल मां ख़तमु नथो कयां, भली न करे त लिखंदा कयो। अल्लाह जी ज़ात बरकात जी नेमत छा आहे? अर्ज़ ते कि नेमत दुनिया दौलत पुत्र माल ज़र ज़ेवर ज़मीनूं इहे बि नेमतूं आहिनि, पर ख़ुदा फरमातो सही माना में मुंहिंजी नेमत कंहिंजे मथां आहे? उहे चार टोला आहिनि जंहिंजे मथां ख़ुदा जी नेमत आहे। घणा टोला? कहिड़ा? मिनन नबियीन
वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहस्न उलाइका रफीका। अल्लाह फरमाए तो चार टोलान जंहिंजे मथां ख़ुदा जो ख़ासि इनाम ऐं ख़ासि नेमत वो पहिरियों नंबर के नबी मिनन नबीयीन। पहिरियों नंबर केरु अल्लाह जा नबी ॻाल्हायो अल्लाह जा नबी। सभु जेके नबी अॻु में आया सचा हक़ जा हुआ, हाणे को बि नबी न ईंदो। मुस्तफ़ा आख़िरी पैगंबर आहे, ख़ातमुन नबिय्यीन ख़तमुल मुरसलीन। मुस्तफ़ा खां बाद कंहिं बि क़िस्म जो को नबी न ईंदो। जेकॾहिं को चवे तो पूरो आहे सचा। नबी से फरमाइनि था त मूंखां बाद में 30 दज्जाल ईंदा, उन्हनि जी दावा हूंदी तसी नबी पर न ला नबी अबादी। ख़बरदार मूंखां बाद में कंहिं बि क़िस्म जो नबी कोन, कंहिं बि क़िस्म जो न। नबी करीम जी ज़ात बरकत में जेके नबी सभु सचा हा, उहे सभु नबी जेके हा सचा नबी, उन्हनि जे मथां अल्लाह जी नेमत आहे। पर उन नबियनि में बि शान जे लिहाज़ सां पहिरियों नंबर असांजी तुंहिंजो महबूब हज़रत मोहम्मद करीम मुस्तफ़ा सभिनी जो सरदार आहे, सभिनी जो में अफ़ज़ल आहे, सभिनी में आला आहे, सभिनी में अकरम ऐं अशरफ आहे। मुंहिंजे महबूब जो शान सभिनी खां निरालो। नज़रतुल मजाज सुञाणो अथई जॾहिं साईं मदीने शरीफ़ आहे त बैतुल मुक़द्दस ते मोह करे निमाज़ पढ़ंदो हुयुसि 15-16 महीना तक़रीबन। अल्लाह जे हबीब जो शौक़ दिल जो ख्याल हो त मां बैतुल्लाह ने मोह करे निमाज़ पढ़ा। पाण मथे निहारींदा त कॾहिं तो जिब्रील अची अल्लाह जे क़ुरान पाक में फ़ैसिलो ॾिनो। खुदा सां तो कद न रहा तकल्लुब वजहिका फिस समाए फलनुवल्लियन्नका क़िबलतन तरदाहा। महबूब तू जो मथे मोखने निहारींदो आहीं, इएं कोन जो तू निहारी मां न निहारा, तू जे असां ॾे निहार असीं तो ॾे निहारींदा आहियूं, असांजी निगाह तुंहिंजे मुंहं में हूंदी आहे। महबूब फलनुवल्लियन्नका क़िबलतन तरदाहा, पोइ ज़रूर असीं तोखे उहो क़िबलो ॾींदासीं जंहिं क़िबले खां तूं राज़ी थींदो। त सभिनी नबियनि में मुझे महबूब जो शान सभिनी का आला है, सभिनी का अकमल आहे, सभिनी का अफजल आहे। ऐं महबूब जो हद खां वधीक अदब हुजे, वधीक मोहब्बत हुजे, वधीक असांखे अल्लाह ताला महबूब जी ताबेदारी नसीब करे। अल्लाह ताला फरमाए थो वमन युतिअल्लाह वररसूल, जो बि शख़्स ताबेदारी कंदो अल्लाह रसूल जी उहे कंहिंसां गॾु हूंदा। चार टोला मुंहिंजे नेमत वारा उन्हनि मां उन्हनि सां गॾु हूंदो। पहिरियों टोलो कहिड़ो नबी मिनन नबिय्यीन, नबी सबूरा। ॿियो नंबर सिद्दीकीन ऐं सिद्दीक। सिद्दीक शान वारा, पर सिद्दीकन में सिद्दीक अकबर वॾे शान वारा। उहो सिद्दीक अकबर हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला 360 ख़सलतूं पैदा कयूं आहिनि जेके रब जे दरबार में पसंदि आहिनि। उन्हनि मां जंहिंमें न हिकिड़ी ख़सलत पैदा थी त हिक जे सदके उहो जन्नत में ईंदो। घणियूं ख़सलतूं 360 बयान कयो तो प्यार सुभान अल्लाह। 360 घणियूं ख़सलतूं बाबा 360 जंहिंमें न हिकिड़ी हूंदी यदखुल बिहल जन्नत। नबी फरमाए थो हिक जे सदके जन्नत में ईंदो। हज़रत अबू बकर अर्ज़ कई या रसूल अल्लाह और समझो तेरे ख्याल से अबू बकर सोए पुछो या रसूल अल्लाह ये 360 ख़सलत